बलोच न्यूज़ में खबरुनि ऐं अपडेट जो सिलसिलो जारी है। झंडोमरी खां रहीम ख़ासकले जी रिपोर्ट शामिल कंदा हलूं त झंडोमरी जे मोरियाणी ढंढ उथण करे 20 खां मथे ॻोठ ऐं फसल पाणी हेठि अची विया। झंडोमरी जे मोरियाणी ढंढ जो पाणी ॻोठनि में दाख़िल थियण करे रवासी सख़्त परेशान ऐं लड़पलाइण शुरू करे छॾी। इंतज़ामिया खे बार बार शिकायतूं कयूं आहिनि, जंहिंखे बावजूदि को बि ॿुधण वारो नाहे। बरसाती पाणी वधण करे मोरियाणी ढंढ जे भरपासे वारा इलाइक़ा मुकमल पाणी हेठि अची विया। डिप्टी कमिश्नर टंडो अलियार खे पहिरियां शिकायत ॾिनी, पर को खड़तेल नाहे निकितो। तक जे चूंडियल नुमाइंदनि MPAs ऐं MNAs खे नोटिस वठणु घुरिजे। ॻोठाणनि जो एहतजाज। हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त झंडोमरी जे मोरियाणी ढंढ उथण करे 20 खां मथे ॻोठ ऐं फसल पाणी हेठि अची विया। झंडोमरी जे मोरियाणी ढंढ जो पाणी ॻोठनि में दाख़िल थियण करे रवासी सख़्त परेशानी ऐं लड़पलाइण शुरू। इंतज़ामिया खे बार बार शिकायतूं कयूं आहिनि, जंहिं बावजूदि को बि ॿुधण वारो नाहे। बरसाती पाणी वधण करे मोरियाणी ढंढ जे भरपासे वारा ॻोठ पाणी हेठि अची विया। डिप्टी कमिश्नर टंडो अलियार खे पहिरियां शिकायत ॾिनी, पर को खड़तेल नाहे निकितो।